अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी जो भलीकार। अॼु असां पंहिंजे लेक्चर जो हिकिड़ो नओं आगाज़ करण वारा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्ट्स ऑफ स्पीच जी असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पार्ट्स ऑफ स्पीच यानी ॿोलीअ जा जेके हिस्सा आहिनि, यानी जेका असां ॿोली ॻाल्हायूं था या लिखूं था, उन में जेके असां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, त उन लफ़्ज़ जी हर हिकु लफ़्ज़ जी पंहिंजी हिकु हैसियत आहे, हर लफ़्ज़ जो हिकिड़ो पंहिंजो कमु आहे ऐं हर लफ़्ज़ जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप आहे। त असां उन्हनि लफ़्ज़नि खे पार्ट्स ऑफ स्पीच चवंदा आहियूं, यानी ॿोलीअ जा हिस्सा। आम तौर ते ॿोलीअ जा हिस्सा 8 मञिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि 8 ॿोलीअ जे हिस्सनि जा वरी कुझु वधीक उन्हनि खे असां वधीक हिस्सनि में विरहायो आहे ऐं हर हिकु हिसे जा पंहिंजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ हिस्सा थियनि था। सो तफ़सील में असां ॻाल्हाईंदा हलंदासीं। सभ खां पहिरियां पार्ट्स ऑफ स्पीच में ॿोलीअ जे हिस्सनि में जंहिं लफ़्ज़ ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे नाउन। सभ खां पहिरियां असां नाउन जे बारे में पढ़ंदासीं त नाउन जी डेफिनेशन छा आहे, नाउन असां छा खे चऊं था। उन खां पोइ असां नाउन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त नाउन जा कहिड़ा क़िस्म थियनि था। सो सभ खां पहिरियां असां स्टार्ट कयूं था नाउन जी डेफिनेशन खां, त असां नाउन छा खे चवंदा आहियूं। डेफिनेशन आहे नाउन्स यानी इस्म, नाउन्स रेफर टू पर्सन्स, एनिमल्स, प्लेसेस, थिंग्स, आइडियाज और इवेंट्स और स्टेट्स। नाउन असां चवंदा आहियूं, नाउन जेको आहे उहो कंहिं माण्हुनि ॾे इशारो कंदो आहे, जानवरनि ॾे इशारो कंदो आहे, जॻहियुनि ॾे इशारो कंदो आहे, शयुनि ॾे इशारो कंदो आहे, या ख़्यालनि ॾे इशारो कंदो आहे, या हालतुनि जी तरफ़ इशारो कंदो आहे, या कैफ़ियतुनि जी तरफ़ इशारो कंदो आहे। नाउन असां चवंदा आहियूं नाउन इज़ अ नेमिंग वर्ड। हिकिड़ी डेफिनेशन हुनजी इहा बि आम तौर ते वरिती हूंदी आहे, यानी कंहिं बि शइ जो नालो। हाणे काइनात में हज़ारे खरबे किरोड़े बल्कि अरबे शयूं आहिनि, उन्हनि हर हिकु शइ जो पंहिंजो पंहिंजो नालो आहे। यानी का बि दुनिया में काइनात पूरीअ में का अहिड़ी शइ न आहे जंहिंजो नालो न हुजे। हर शइ जो नालो आहे, कम जो नालो आहे, सिफ़तुनि जा नाला आहिनि, सोच जा नाला आहिनि, हालतुनि जा नाला आहिनि, शयुनि जा नाला आहिनि, जॻहियुनि जा नाला आहिनि, मुल्कनि जा नाला आहिनि, खाइण पीअण जी शयुनि जा नाला आहिनि, जानवरनि जा नाला आहिनि, इंसाननि जा नाला आहिनि, उन में ख़ासि शयुनि जा नाला आहिनि, आम शयुनि जा नाला आहिनि, यानी मादे जा नाला आहिनि, मादे जे क़िस्मनि जा नाला आहिनि। यानी हर हिकु शइ जेका बि काइनात में पूरी काइनात में मौजूदु आहे, यानी असां का बि शइ अहिड़ी दुनिया में नथा ॻोल्हे सघूं, नथा चई सघूं त ही फलाणी शइ आहे ऐं हुनजो नालो न आहे। यानी फलाणी जॾहिं असां कंहिं शइ जो नालो वठंदासीं त इहो रेफरेंस आहे। हिते डेफिनेशन में इहा ई ॻाल्हि करे थो त नाउन्स रेफर्स टू पर्सन, यानी नाउन इशारो करे थो, नाउन मुतवजा कराए थो, नाउन ॿुधाए थो छाजे बारे में, पर्सन्स जे बारे में, एनिमल्स जे बारे में, प्लेसिस यानी जॻहियुनि जे बारे में, शयुनि जे बारे में, आइडियाज़ यानी ख़्यालनि जे बारे में, इवेंट्स यानी वाक़िअनि जे बारे में, या उन खां पोइ स्टेट्स बि असां चई सघूं था, यानी हालतुनि जे बारे में। सो हाणे तफ़सील सां असां पढ़ंदासीं त कीअं मतिलबु पर्सन्स, एनिमल्स, प्लेसिस कीअं उन्हनि जे बारे में कीअं थो ॿुधाए। सभ खां पहिरियां पर्सन लिखियो आहे असां, अ नेम फॉर अ पर्सन, यानी कंहिं माण्हूअ जे लाइ को नालो हुजे। मिसाल असलम, उस्मान, आसिफ, आमना, ही माण्हुनि जा नाला आहिनि, त ही नाउन्स आहिनि। ही बि नाउन आहे, ही बि नाउन आहे, ही बि नाउन आहे। अहिड़े तरीक़े सां कंहिं बि शख़्स जो नालो, कंहिं बि माण्हूअ जो नालो, उनखे असां नाउन चऊं था। उन खां पोइ आहे जानवरनि जा नाला थी सघनि था, डॉग, कैट, काउ, कैंगरू, ETC वग़ैरह वग़ैरह। कुतो, बिलो, गऊं, कैंगरू हिकिड़ो ख़ासि जानवर थींदो आहे ऑस्ट्रेलिया में। आमतौर ते इन खां अलावा ॿियनि मुल्कनि में शायदि कोन थींदो आहे, मूंखे जेतिरो इल्मु आहे। ऑस्ट्रेलिया में हिकिड़ो जानवर थींदो आहे कैंगरू, जंहिंजे अॻियां हिकु ॿोरी हूंदी आहे, उन में पंहिंजो बछड़ो रखंदो आहे। सो बाक़ी ही जानवर असां पंहिंजी आम ज़िंदगी में ॾिठा आहिनि, डॉग थी वियो, कैट, ॿिली, गऊं, कुतो। अचूं था प्लेसिस यानी जॻहियुनि जा नाला थी विया। मिसाल लंडन थी वियो, हैदराबाद थी वियो, कराची आहे, सिंध आहे, नौशहर और फेरोज़ आहे, पंजाब आहे, KPK आहे, यानी कंहिं बि जॻह जो नालो, जाइ जो नालो, हंध जो नालो। उन खां पोइ शइ आहे थिंग,
बेड, बॉल, चेयर, डोर, etc. उन खां पोइ आइडिया यानी ख्याल, जंहिंमें आहे डिवोशन यानी जज़्बो, हैप्पीनेस यानी ख़ुशी, एक्साइटमेंट माना घणी ख़ुशी, डेमोक्रेसी जमहूरियत, पॉवर्टी गुरबत। हाणे ॾिसो ही आइडियाज़ बि आहिनि ऐं हिन में जेका पॉवर्टी आहे या पॉवर्टी लफ़्ज़ स्टेट खे ज़ाहिर कंदो आहे, हैप्पीनेस बि स्टेट खे ज़ाहिर कंदो आहे यानी हालत खे। जीअं केॾा चयो आहे त हैप्पीनेस इज़ अ स्टेट ऑफ माइंड, जेका ख़ुशी आहे या ग़मी आहे या अहिड़े क़िस्म जी जेका फीलिंग्स आहिनि उहे असांजे ज़हन जूं हालतूं बयानु कंदा आहिनि। सो पॉवर्टी हिकिड़ी स्टेट आहे, हैप्पीनेस बि हिकिड़ी स्टेट आहे। सो आइडियाज़ बि हिननि खे असां चई सघूं था। हाणे आइडियाज़ खे वधीक असां अगरि ईअं सोचूं त आइडियाज़ खे असां यानी टच नथा करे सघूं, छू ई नथा सघूं। उन खां पोइ इवेंट्स अची विया, वाक़िअनि जा नाला थी विया। वर्ल्ड वॉर 1, 2, 9/11 जो वाक़ियो थियो हुयो, वर्ल्ड वॉर 1 थी हुई, वर्ल्ड वॉर 2 थी हुई, या 1947 में पाकिस्तान आज़ाद थियो हुयो, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो वाक़ियो आहे। त इवेंट्स जा नाला आहिनि, असां हुनखे 1947 जो वाक़ियो छॾींदा आहियूं। इंडिपेंडेंस डे ऑफ इंडिपेंडेंस इहो बि नालो आहे। हाणे असां पढ़ंदासीं टाइप्स ऑफ नाउन, यानी नाउन इस्म जा क़िस्म केतिरा आहिनि। इस्म जेको आहे उहो केतिरनि क़िस्मनि जो थींदो आहे ऐं उन जा जेके क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि सो इहे पढ़ंदासीं। नाउन जा 8 क़िस्म थींदा आहिनि। कॉमन नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, कॉन्क्रीट नाउन, काउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन खां पोइ नॉन काउंटेबल या अनकाउंटेबल नाउन, उन खां पोइ कलेक्टिव नाउन ऐं कंपाउंड नाउन। तक़रीबन 8 क़िस्म आहिनि नाउन जा। सो इन्हनि खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां कॉमन नाउन खे असां इस्म आम चवंदा आहियूं। इस्म आम मां मुराद आहे त यानी अहिड़ो को नालो जंहिंजो आम हुजे, कंहिं बि शइ जो थी सघे थो, असां हुनखे आम तौर ते कॉमन नाउन चवंदा आहियूं। मिसाल बॉय, गर्ल, डोर, चेयर। हाणे हिते जेको बॉय आहे उहो यानी दुनिया में जेके बि बॉयज़ आहिनि उन्हनि जी पिया ॻाल्हि कयूं। उन्हनि मां को हिकिड़ो थी सघे थो। अगरि सिंगुलर लिखंदासीं त बॉय थींदो, अगरि प्लूरल चवंदासीं बॉइज़ यानी सभई छोकिरा। हाणे हिते कंहिं मख़सूस हिकु छोकिरे जो असां नालो नाहे वरितो, हाणे ख़बर न आहे उहो कहिड़ो छोकिरो आहे, यानी हिकु आम छोकिरे जी ॻाल्हि पिया कयूं। पर इन साॻे ई छोकिरे खे असां को ख़ासि नालो ॾींदासीं जॾहिं असां चऊं त उस्मान, त पोइ इहो प्रॉपर नाउन थी वेंदो। अगरि ही गर्ल कॉमन नाउन आहे, इन साॻे ई गर्ल जो असां को नालो वठंदासीं त असां हुनखे प्रॉपर सेंस में इस्तेमालु कंदासीं, यानी कंहिं ख़ासि नाले जी हैसियत सां, कंहिं ख़ासि सुञाणप जी हैसियत सां। त हिन गर्ल जो असां नालो रखंदासीं आमना। डोर आहे, चेयर आहे, पेन आहे। त अहिड़े तरीक़े सां कॉमन नाउन्स खे असां प्रॉपर तौर बि इस्तेमालु करे सघूं था। प्रॉपर नाउन्स में असां लिखियो आहे उस्मान, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, मीरपुर ख़ास। प्रॉपर नाउन असां उन्हनि नालनि खे चवंदा आहियूं जेके कंहिं शइ जा हुजनि, कंहिं माण्हूअ जा हुजनि, कंहिं जॻह जा हुजनि, कंहिं जानवर जा हुजनि ऐं असां हुनखे कंहिं ख़ासि नोयत सां तशबीह ॾींदा आहियूं, कंहिं ख़ासि नोयत में इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल उस्मान लफ़्ज़ आहे, उस्मान नालो आहे या ऑस्ट्रेलिया नालो आहे। हाणे दुनिया पूरी में ऑस्ट्रेलिया हिकिड़ो ई आहे। उस्मान मिसाल लफ़्ज़ उस्मान इस्तेमालु था कयूं। हाणे उस्मान कॉमन बि थी सघे थो, प्रॉपर बि थी सघे थो। मिसाल तौर असां उस्मान लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, जीअं असां बॉय लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, कंहिं ख़ासि छोकिरे जी असां ॻाल्हि नथा कयूं। असां कॉमन तौर हिकिड़ो बॉय आहे, पर उहो कंहिं ख़ासि बॉय जी, कंहिं मख़सूस छोकिरे जी ॻाल्हि कंदासीं त इहो प्रॉपर थी वेंदो। यानी इहो ई साॻियो बॉय लफ़्ज़, बॉय जेको नाउन आहे इहो ख़ासि तौर इस्तेमालु थी सघे थो। अहिड़े तरीक़े सां उस्मान लफ़्ज़ प्रॉपर आहे, क़ाइद आज़म लफ़्ज़ प्रॉपर आहे, प्रॉपर नाउन आहे। या पाकिस्तान लफ़्ज़ जेको आहे उहो प्रॉपर नाउन आहे। पूरी दुनिया में हिकिड़ो ई पाकिस्तान आहे, यानी इन खां अलावा पाकिस्तान आहे ई कोन। हीउ कॉमन त न थियो, हीउ त प्रॉपर थियो, ख़ासि आहे। ख़ासि मां मुराद इहा बि वरिती हूंदी आहे त उन जहिड़ो को ॿियो न हुजे, हिकिड़ी माना इहा बि आहे। त उस्मान लफ़्ज़ मिसाल तौर उस्मान लफ़्ज़, हाणे उस्मान दुनिया में अलाए केतिरा आहिनि।
असां सभिनी उस्मान जी ॻाल्हि नथा कयूं, पर जॾहिं असां इहो उस्मान लफ़्ज़ जुमिले में इस्तेमालु कंदासीं, उस्मान इज़ अ गुड बॉय, त यानी इन जो मतिलबु इहो आहे त असां कंहिं ख़ासि माण्हूअ तरफ़ इशारो करे रहिया आहियूं जंहिंजो नालो उस्मान आहे, यानी प्रॉपर नाउन थी वियो। त अहिड़े तरीक़े सां प्रॉपर नाउन जेके हूंदा आहिनि उहे ख़ासि नाला हूंदा, यूनिक नाला हूंदा, उन्हनि जहिड़ा के ॿिया नथा थी सघनि। हिकिड़ी माना इहा आहे। ॿी माना में अगरि उन्हनि जहिड़ा ॿिया के आहिनि बि, पर जॾहिं असां उन नाले खे इस्तेमालु कंदासीं त असां कंहिं ख़ासि नोयत में इस्तेमालु कंदासीं, कंहिं ख़ासि मक़सद में इस्तेमालु कंदासीं। सो अचूं था एब्स्ट्रैक्ट जी तरफ़। एब्स्ट्रैक्ट नाउन यानी उहे नाला जिन खे असां छू ई नथा सघूं, असां उन्हनि खे ॾिसी नथा सघूं, छू ई नथा सघूं। मिसाल तौर ट्रूथ लफ़्ज़ आहे। ट्रूथ लफ़्ज़ जेको आहे उहो नाउन आहे। ट्रूथ यानी सच, वक़्त खे छू ई नथो सघिजे, वक़्त खे महसूस करे सघिजे थो, वक़्त खे सम्झी सघिजे थो, पंहिंजे ख़्याल में आणे सघिजे थो। अहिड़े तरीक़े सां हैप्पीनेस आहे, ख़ुशी आहे, ख़ुशी खे असां टच नथा करे सघूं, छू ई नथा सघूं, ख़ुशीअ खे काउंट नथा करे सघूं, ॻणे नथा सघूं, ख़ुशीअ खे असां को अदद नथा ॾेई सघूं त ही 5 ख़ुशियूं आहिनि या 10 ख़ुशियूं आहिनि या 5 किलो ख़ुशी आहे या 10 किलो ख़ुशी आहे। माना ही अनकाउंटेबल आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, ॻणे नथा सघूं, छू ई नथा सघूं। ही हिकु कैफ़ियत जो नालो आहे। त अहिड़े क़िस्म जी का शइ जंहिंजो नालो असां एब्स्ट्रैक्ट नाउन चऊं था, अहिड़े क़िस्म जी शइ जेके असां छू ई नथा सघूं, जेके असां ॻणे नथा सघूं, जेके असां सिर्फ़ु सम्झी ऐं महसूस करे सघूं था, ख़्याल में आणे सघूं था, उनखे असां एब्स्ट्रैक्ट नाउन चवंदा आहियूं। फ्रेंडशिप, दोस्ती, पेट्रोइटिज़म यानी हुबुल वतनी। उन खां पोइ अचूं था कॉन्क्रीट नाउन। कॉन्क्रीट नाउन यानी जेके असां छू ई सघूं था। कॉन्क्रीट माना ठोस का शइ हुजे, को मादो हुजे जेके असां टच करे सघूं, असां छू ई सघूं, असां हथ लाए सघूं, असां महसूस करे सघूं। मिसाल जीअं चेयर आहे, टेबल आहे, बेट आहे, वाटर आहे। हिननि खे असां काउंट बि करे सघंदा आहियूं, हिननि खे असां छुई बि सघंदा आहियूं, ऐं कंहिं ख़ासि मादे जा ही सभु शयूं ठहियल हूंदियूं आहिनि। इन जे करे असां हुनखे कॉन्क्रीट चवंदा आहियूं। उन खां पोइ काउंटेबल नाउन। काउंटेबल यानी ॻणप वारा नाला। मिसाल तौर जीअं चेयर आहे, डोर आहे, बाल आहे, बोर्ड आहे, ही सभु काउंटेबल नाउन्स आहिनि। कॉन्क्रीट नाउन्स बि आहिनि, काउंटेबल नाउन्स बि आहिनि। जीअं मां पहिरियां तव्हांखे ॿुधायो त जेके कॉन्क्रीट नाउन्स हूंदा आहिनि उन्हनि खे असां काउंट करे सघंदा आहियूं, ऐं एब्स्ट्रैक्ट नाउन्स खे असां काउंट न करे सघंदा आहियूं। त हिते जॾहिं असां काउंटेबल नाउन्स जी ॻाल्हि कंदासीं त काउंटेबल नाउन्स असांजा कॉन्क्रीट नाउन्स हूंदा। इहा असांखे ज़हन में हुअणु खपे। कॾहिं बि असां काउंटेबल नाउन्स में एब्स्ट्रैक्ट नाउन खे न लिखी सघंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि इहा बि यादि करण जी आहे। उन खां पोइ आहे नॉन काउंटेबल नाउन। नॉन काउंटेबल नाउन्स उहे हूंदा आहिनि। नॉन काउंटेबल नाउन्स में असां ईअं खणी सम्झो त कॉन्क्रीट नाउन्स बि अची सघनि था। मिसाल जीअं वाटर कॉन्क्रीट आहे, शुगर कॉन्क्रीट आहे, साल्ट कॉन्क्रीट आहे। हिननि खे असां कॉन्क्रीट नाउन इन करे था चऊं छो जो असां हिननि खे छुई सघूं था, असां हिननि खे ॾिसी सघूं था, असां हिननि खे महसूस बि करे सघूं था, असां हिननि खे ॻणे बि सघूं था। ॻणे मतिलबु त असां हिननि खे मापे सघूं था, ॻणे नथा सघूं। यानी 1 2 3 अदद नथा ॾेई सघूं, बल्कि असां हिननि खे पैमाना ॾेई सघूं था। जिन खे असां पैमाना ॾेई सघूं था, अहिड़ा कॉन्क्रीट नाउन्स जिन खे असां पैमाने सां मापे सघूं था, उनखे असां अनकाउंटेबल चवंदा आहियूं। मिसाल वाटर खे असां लीटर में काउंट करे सघूं था पैमाने जी मदद सां, पर अदद जी मदद सां नथा करे सघूं। त अहिड़ो को नाउन, अहिड़ी का शइ, अहिड़ो को नालो जंहिंखे असां पैमाननि जी मदद सां माप करे सघूं था, उन्हनि खे असां अनकाउंटेबल नाउन्स, कॉन्क्रीट नाउन्स चवंदा आहियूं। पर जिन खे असां अददनि में मापे सघूं, यानी 1 2 3 4 5 6, अहिड़े तरीक़े सां उहे जेके नाउन्स आहिनि उन्हनि खे असां काउंटेबल नाउन्स चवंदा आहियूं। उन खां पोइ अचूं था कलेक्टिव नाउन। कलेक्टिव यानी मजमूई कंहिं जानवर, कंहिं इंसान या कंहिं शइ जो मजमूई नालो हुजे। यानी जानवर मिली करे, हिक ई क़िस्म जा जानवर मिली करे को हिकिड़ो झुंड ठाहिनि, हिकिड़ो ग्रुप ठाहिनि, या इंसान मिली करे हिकिड़ी फैमिली ठाहिनि था, त उन इंसाननि जी मजमूई इकाईअ खे असां फैमिली चऊं था। अहिड़े तरीक़े सां माण्हुनि जे मजमूअ खे असां टीम चई सघूं था। जीअं क्रिकेट टीम में 11 12 प्लेयर्स हूंदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां उहे मिलंदा आहिनि, त उन खे असां टीम चई सघूं था। उन खां पोइ कैटल आहे, जानवरनि जो रिढूं ॿकरियूं जॾहिं मिलंदियूं आहिनि पाण में,
त उन जे झुंड खे असां कैटल चवंदा आहियूं ऐं आर्मी सोल्जर्स जे मजमूए खे असां आर्मी चवंदा आहियूं ऐं पुलिस कॉन्स्टेबल्स सिपाही जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त उन पूरे खे असां पुलिस चवंदा आहियूं। त अहिड़े तरीक़े सां कलेक्टिव नाउन आहे। कलेक्टिव नाउन असां उन नाउन खे चवंदा आहियूं कलेक्टिव यानी मजमूई नालो उनखे चवंदा आहियूं जेको जानवर मिली करे हिक ई क़िस्म जा जानवर मिली करे हिकिड़ो को ग्रुप ठाहे विझनि मिली वञनि त उन जे मेलाप खे असां हिकिड़ो नालो ॾींदासीं जंहिंखे असां कैटल चऊं था। अहिड़े तरीक़े सां जॾहिं इंसान मिली वञनि हिक घर में रहण लॻनि त उनखे असां फैमिली चवंदासीं। उनखां पोइ जॾहिं इंसान ॿिया दोस्त पाण में मिली वञनि उनखे असां टीम चवंदासीं। अहिड़े तरीक़े सां सिपाही जॾहिं पाण में मिली वञनि त उनजे मजमूए खे असां आर्मी चवंदासीं। अहिड़े तरीक़े सां सिपाही पुलिस में थींदा आहिनि आर्मी में थींदा आहिनि। त कलेक्टिव नाउन इहो आहे। उनखां पोइ असांजो आहे कंपाउंड नाउन। कंपाउंड यानी अहिड़ो नालो जेको ॿिनि या टिनि वर्ड्स सां मिली करे ठहे, ॿिनि टिनि लफ़्ज़नि सां मिली करे ठहे। मिसाल ही लफ़्ज़ आहे मेल बॉक्स। ही ॿिनि लफ़्ज़नि जो मुरकब आहे यानी मेल बि आहे बॉक्स बि आहे। ही ॿ अलॻि मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि। ही जॾहिं मिलनि था त हिकु ख़ासि नाले ख़ासि सिफ़त तौरु इस्तेमालु थियनि था। मेल बॉक्स थी वियो, फादर इन लॉ, टे लफ़्ज़ आहिनि फादर इन लॉ। ही जॾहिं टई लफ़्ज़ मिलनि था त हिकिड़ो नालो थो ठहे। ही हिकिड़ो नालो आहे फादर इन लॉ यानी सोरो। उनखां पोइ सिक्स पैक, ही ॿ लफ़्ज़ आहिनि पर जॾहिं ही पाण में मिलनि था त इहो हिकिड़ो ठही थो वञे। हिनखे असां कंपाउंड नाउन चऊं था। अहिड़े तरीक़े सां जेके टाइप्स ऑफ नाउन आहिनि उन टाइप्स ऑफ नाउन जे जेको इस्तेमालु आहे उन्हनि जा जेके फंक्शन्स आहिनि इहे असां हाणे पढ़ंदासीं।